दोस्तों अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर। जी त अल्हम्दुलिल्लाह अॼु टियों रोज़ो जुमे जो ॾींहुं, अल्हम्दुलिल्लाह जुमे जो ॾींहुं आहे। ऐं अॼु खां तक़रीबन 30-32 साल पहिरीं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो, उन में बि 5 जुमा थिया हुआ। अॼु 30-32 सालनि खां पोइ अल्हम्दुलिल्लाह पाण खे 5 जुमा नसीब थिया आहिनि। रब्बुल आलमीन खे पंहिंजे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो त ऐं मुंहिंजा रब करीम, मुंहिंजी उम्मत जेका आहे सो तमामु नंढी उनजी उमिरि थींदी ऐं मुंहिंजी उम्मत जो ॾाढो फ़िक्रु आहे। त करीम रब चयो, ऐं मुंहिंजा पैगम्बर तूं को उल्को फ़िक्रु न कर, ऐं तुंहिंजी उम्मत खे अहिड़ा सवाब ॾींदसि ऐं इबादतनि में ॿियनि में। त अल्हम्दुलिल्लाह पाण केॾा ख़ुशनसीब आहियूं अल्हम्दुलिल्लाह त पाण खे अॼु 5 जुमा मिलिया आहिनि। भले जे पाण 7 ॾींहं मिलाए 28 ॾींहं थींदा जुमनि में, पर जे 7 मिलायूं त 35 ॾींहं नामुमकिन आहे। जीअं महीनो आहे पंहिंजो रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो, हफ़्तो जेको थो आहे 8 ॾींहंनि जो, त इन हिसाब सां 4 हफ़्ता थींदा आहिनि। पर पाण केॾा ख़ुशनसीब आहियूं अल्हम्दुलिल्लाह, 5 पाण खे जुमा अॼु नसीब थिया आहिनि। अॼु टियों रोज़ो आहे। अल्हम्दुलिल्लाह सभिनी खे जेको थो मुबारक हुजे। ऐं इंशा अल्लाह हफ़्ते छंछरु ॾींहुं ईद थींदी। हफ़्ते सुभाणे इंशा अल्लाह ईद थींदी। पर दोस्तो मुंहिंजो हिकिड़ो वरी नंढिड़ो अर्ज़ु इहो बि आहे त वधि मां वधि पाड़े जो वधि मां वधि तव्हां सभिनी खे अहसासु ज़रूरी आहे। मूं समेत आउं बि जेको थो आहियां अव्हां सां गॾु, ऐं एॾो अमीर कोन आहियां, पर अल्हम्दुलिल्लाह पंहिंजी वसार हर कोशिशि कंदासीं त पंहिंजे पाड़े में यतीम घराणा हुजनि, उनजा ॿचिड़ा जे अची बीहंदा पंहिंजे ईदगाहनि में या अची ॿाहिरि रोड ते बीहंदा, त उन्हनि जो अबो कोन हूंदी या अम्मा कोन हूंदी, त उहो परेशान ज़रूरु हूंदो। पर जे पाण न अल्हम्दुलिल्लाह पाड़े वारा गॾिजी उनजी हेल्प कंदासीं, हेल्प करण वारो त मुंहिंजा मिठा करीम रब आहे। हेल्प उहो ई करे सघो थो, पाण छा करे सघंदासीं। पर मुंहिंजा दोस्त जॾहिं उहो यतीम ॿचिड़ो अची बीहंदो, जे उनजे पेरनि में जुती न हूंदी, कपिड़ो न हूंदो, त केॾो निमाणो हूंदो। उनजी दिलि चवंदी, हाय मुंहिंजी अम्मा, हाय मुंहिंजो अब्बा, केॾो न उनजी आह न करंदी। जे पाण गॾिजी हुनजी हेल्प कंदासीं त उनजे चहिरे ते मुस्कुराहट ज़रूरु हूंदी। पंहिंजे सोणे पैगम्बर अल्हम्दुलिल्लाह पाणखे, पाण जंहिंजा उम्मती आहियूं, उन पाणखे घस ॿुधाया आहिनि। पाण करीम जॾहिं बाज़ारि मां मदीने मां मटंदा हुआ त नंढड़ा ॿारड़ा ॾिसंदा हुनखे मेरा हूंदा, कपिड़ा फाटल हूंदा या पेर नुकनि खे भाकर विझंदा हुआ। सो मुंहिंजा मिठा, हीउ ज़मानो आहे तेज़ ज़मानो, ऐं मूं इलाही माण्हू ॾिठा आहिनि, छा तव्हांखे ॿुधायां। वीचारा अचनि था, असांजो सामान कोन्हे, असां ईद कीअं कंदासीं। हिकु त कल्ह हिकिड़ो माण्हू मूं वटि आयो, चेर मुंहिंजो शनाख्ती कार्ड वठि, इहो केॾा मोकिल त मूंखे का शइ मिले। अल्लाह अकबर, रब्बुल आलमीन असां ते रहम करे असांजे हुक्मरान खे हिदायत ॾे त को मां ग़रीबनि लाइ सवलाई थिए। ॿियनि मुल्कनि जे भेट में वरी बि ऐं इहो चवंदुसि त सब्सिडी ॾियनि था तेलनि ते, पघारनि ते या ॿियनि ते। सब्सिडी ख़ासि रुॻो अटे ते ॾियनि। ग़रीब माण्हू जीअं ॿियनि मुल्कनि में अटो सस्तो आहे, उनजी सब्सिडी गवर्नमेंट भरे, करोड़ रुपया ई खाई था वञनि फंड, की रुॻो ग़रीबनि खे अटो सस्तो थी वञे त उन्हनि जी बेड़ा पार थी वेंदा। अलॻि चवण जो मक़सदु त रमज़ान जो भलारो महीनो आहे ऐं बख़्शिश जो ई ॾोह हो, बख़्श कराइण जो, गुनाहनि जी माफ़ी वठण जो। इन में रब राज़ी कीअं थींदो? रब राज़ी थींदो कंहिंजी मदद करणु, कंहिं यतीम जी मदद करणु। ईअं त कोन्हे पाड़े में को बुखायल हुजे, को वेठो हुजे ऐं उनजी लंघण हुजे, त उनजी मदद करण सां रब उनजी मदद पाण ई करे थो। पर हीलो जेको वसीलो हूंदो आहे, उन सां करण सां माण्हू खे फ़ाइदो ज़रूरु थिए थो। बिल्कुलु साईं, हेल्प करणु हिकु वॾो अजर आहे ऐं रब्बुल आलमीन सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो। हेल्प करण सां अलाह साईं ख़ुशि थिए थो, माण्हू खे फ़ाइदो हिते त थिए थो, पर आख़िरत में बि थिए थो। वॾी महिरबानी, जज़ाए ख़ैर।